पब्लिक हेल्थ जी पत वाइकी थी वई। करोड़े रुपया बजट के बावजूद शहर जो गंदो पानी शहर के एक पासे का निकाल करे शहर के बे पासे कॉलोनी में छोड़ करे छो। शहर के सादिकाबाद रेंज स्कीम में गटर नालन वारो पानी मशीन जरिए शहर के एक पासे का बे पासे रेलवे कॉलोनी में छोड़ करे छो, जै सबब गंदो पानी तलाउनि की सूरत में रेलवे लाइन ए फुलजी प्यारो में रोड के विच ते बीहजी वियो। पानी बीहण सबब धप वारे माहौल रहवासियों जो जीअण जंजाल करे छो। बे पासे रेलवे कॉलोनी के रहवासियों ने दुकानदारन बुधायो तो अंधेर नगरी चरबट राजा वारो कानून है। शहर की नेकर के शहर के बाहर कायम सरकारी तलाउनि में छोड़ करण बदरां असांजी कॉलोनी में छोड़ कयो वियो, जै सबब असांजो जीअण जंजाल थी वियो है। असांजे दुकाननि ऐं घरनि अॻियां गंदो बदबूदार पानी तलाउनि जी सूरत में बीठल है, जै सबब केतराई ख़तरनाक बीमारियूं कर खयूं आहिनि। उन्होंने वधीक चयो त असां केतराई भेरा लाॻापियल ऑफिसरनि खे शिकायतूं कयूं आहिनि, पर केर भी ॿुधण लाइ तैयार न आहे। ॿिए पासे राब्ते ते पब्लिक हेल्थ जी SDO सिकंदर पंवर ॿुधायो त असांजो कमु सिर्फ़ ड्रेनेज अंदर जेको पानी गॾु थिए थो इन खे निकाल करणु आहे, जेको असां कयूं पिया। उन्होंने वधीक चयो त पानी खे शहर जे ॿाहिरां तलाउनि ताईं पहुचाइण लाइ पाइप लाइनूं लॻी न आहिनि सघियूं, जंहिं सबब असीं पानी रोड ऐं रेलवे लाइन जे विच में पयल सरकारी ज़मीन ॾांहुं छोड़ करे छॾियो आहे। रहवासियुनि वसवारनि खां घुर कंदे चयो त फुलजी जे नाअहल SDO समेत अमले खे हटाए ईमानदार अमलो मुक़ररु करे बीठल पानी कढायो वञे त जीअं असां साफ़ सुथरो ज़िंदगी गुज़ारे सघूं।